नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे शिकारपुर मां ॾोहारनि जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी टियों भेरो ATC अदालत में पेश कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, 2 हफ़्ता अॻु गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी जो चालान अदालत में पेश न थी सघियो आहे। अपडेट कयूं पिया शिकारपुर मां ॾोहारियुनि जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी जूं टियों भेरो ATC अदालत में पेश कयो वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2 हफ़्ता अॻु गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी जो चालान अदालत में पेश न थी सघियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे अपडेट कंदा हलूं। शिकारपुर मां ॾोहारियुनि जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी टियों भेरो ATC अदालत में पेश कयो वियो आहे। 2 हफ़्ता गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी जो चालान अदालत में पेश न थी सघियो आहे। अपडेट कयूं पिया शिकारपुर मां ॾोहारियुनि जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी टियों भेरो ATC में पेश थियो आहे। 2 हफ़्ता गिरफ़्तार कयल तेगो तेगाणी जो चालान अदालत में पेश न थी सघियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर मां अतीक धुकड़ खां। अतीक, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, बेचारा शिकारपुर में सदा तेगो खान तेगाणी के जेका है वो ATC जी अदालत में पेश कयो वियो। उनजे हवाले सां सदा तेगो खान तेगाणी के जेका है वो सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम जेके हुआ सिक्योरिटी जे हवाले सां 2 हफ़्ता अॻु में जेको आहे सदा साहब खे गिरफ़्तार कयो वियो हो। जॾहिं त सदा तेगो खान जे मथां जेको आहे ॾोहारियुनि जी सरपरस्ती जो इल्ज़ाम ॾियणो हुयो ऐं इन जे वटां जेको आहे अदालत जेका आहे सदा तेगो खान खे 6 ॾींहंनि जी खां जेको आहे उहो ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो हुनखे। ऐं जनरल सदा तेगो खान तेगाणी साहब सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा जेके आहिनि पीपल्स पार्टीअ सां इख़्तिलाफ़ न, पर कुझु फ़र्क़ जेके आहिनि उन्हनि सां इख़्तिलाफ़ आहिनि। ऐं हिन चयो त कूड़ी रिपोर्ट तहत इम्तियाज़ शेख ऐं मूंखे जेको आहे बदनाम कयो वियो। सदा तेगो खान जो वधीक चवणो त मुंहिंजे तरह जा जेके सियासतदान नथा चाहिनि त मां सियासत कयां ऐं कश्मीर खां दादूअ ताईं ॾोहारी हिन चयो त रहनि था ऐं हर बिरादरी में जेके आहिनि उहे ॾोहारी हुजनि था। मां सियासत खां ॿाहिरि आहियां तॾहिं त मूंखे निशाने ते बणायो थो वञे। हिन चयो त कचे में मुख़्तलिफ़ पुलिस ऑपरेशन में मां पुलिस जी पिणु मदद कई आहे ऐं सरकार जी मां हमेशह मदद कंदो रहंदो आहियां। ऐं ॿुधणी जेका आहे उहा ईंदड़ जेका आहे उहा 6 ॾींहंनि जे हवाले सां जेका जेल रिमांड ते रखियो वियो आहे सदा साहब खे। जी महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।